तारीख़ भली रात जंहिंजे लाइ सीरत शरीफ ते लिखियल किताबनि में साफ़ ऐं खुलियो लिखियो पियो आहे त जंहिं रात महबूब सोना दुनिया ते जीजल अम्मा मां ॿाहिरि आया उहा रात शब्बे कदर खां बि भली आहे। सीरत ते लिखियल किताबनि वांदो आहे ऐं क़ुरान करीम जे ॿिनि तफ़सीरनि में बि मूं ॾिठो आहे, हिकिड़ो तफ़सीर जुमल, ॿियो तफ़सीर सावी, जेके ॿई तफ़सीर जलालैन तफ़सीर जा शरह आहिनि। उन्हनि में बि लिखियो पियो आहे त जंहिं रात मुस्तफ़ा करीम जी ज़ात पंहिंजे जीजल पाक अम्मा मां ॿाहिरि तशरीफ़ रमा थिया, जलवे अफरोज़ थिया, ज़ुहूर पज़ीर थिया, उहा रात लैलतुल क़द्र खां बि भली आहे। लैलतुल क़द्र में अल्लाह अज़्ज़ व जल्ल असांखे क़ुरान करीम ॾिनो आहे, पर हिन रात में ओ दिलबर ॾिनो आहे जेको क़ुरान करीम खे आणण जो सबब आहे, नाज़िल थियण जो वजह आहे, असां तव्हां ताईं पहचान जो ज़रियो आहे, असां तव्हांखे सम्झाइण जो वसीलो आहे। इन भली बरकत भरी रात में अल्लाह जे कामिल वली, अल्लाह जे दीन जे आलिमन मां चोटी जे आलिम, वक्त जे अज़ीम फ़क़ीह हज़रत क़िबला साईं मशहूर शरीफ वारा बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, उन्हनि जे दरबार ते इन प्यारी रात में नीला शरीफ जे महफ़िल में अल्लाह ताला मूंखे तव्हांखे शामिल थियण, शरीक थियण ऐं हाज़िरी ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मां खे पंहिंजे तरफ़ां मुबारक थो ॾियां ऐं चवां थो ख़ुश नसीब आहियो जो अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ी दरगाह ते अहिड़ी बरकत वारी रात में सोने नबी जे तशरीफ़ आवरी जे ज़िक्र वारी महफ़िल में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मूं गुनहगार अवां जे अॻियां इन ई मौज़ूअ ते अर्ज़ करण जे लाइ क़ुरान करीम जी हिकु प्यारी आयत पढ़ी आहे। उन में अल्लाह छा फरमायो आहे, ज़रा तवज्जो सां ॿुधो। अल्लाह फरमाए थो, कुल बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। मुंहिंजा हबीब अव्हां चओ, अव्हां पंहिंजी उम्मत खे मुंहिंजो पैगाम ॿुधायो, उन्हनि ताईं मुंहिंजो इरशाद पहुचायो। फरमान मुंहिंजो आहे, हुक्म मुंहिंजो आहे, इरशाद मुंहिंजो आहे, पर ॿुधाइण वारी प्यारी ज़बान महबूब अव्हां जी हुजे, इहा ॻाल्हि मूं अल्लाह खे ॾाढी पसंदि आहे। असां जंहिं बुज़ुर्ग खे नबी सोने जे इश्क मोहब्बत जे करे अल्लाह जे हबीब जे मक़ाम जे तहफ़्फ़ुज़ जे करे, अदब ऐं तहज़ीम जे मक़ाम खे संभालण जे करे, जंहिंखे असीं मौलाना शाह अहमद रज़ा ख़ान बरेलवी, जंहिंखे असीं आला हज़रत जे लक़ब सां यादि कंदा आहियूं, उन अल्लाह जे प्यारे इन कुल वारे नुक़्ते खे पंहिंजे शहर में ॾाढे सुहिणे अंदाज़ सां बयानु फरमायो। फरमाए थो, कुल कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी। रब साईं पंहिंजो शान सूरह इखलास में कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुन लहू कुफुवन अहद। अल्लाह पंहिंजी वहदानियत तौहीद हिकिड़ाई बयान थो फरमाए, पर उन लाइ बि चए थो महबूब कुल अवां चओ ताई तौहीद मुंहिंजी हुजे ऐं बयान करण वारी मिठी ज़ुबान तुंहिंजी हुजे। छा चयो आला हज़रत,
कुल कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी, इतनी ही गुफ्तगू है तेरी अल्लाह को पसंद। कुल हबीब वहां चाहो बेफदलिल्लाह व बिरहमतिही, मो अल्लाह जी फजल मुझे रहमत फलियफरहू, चाहो न तो खुशी कन, जश्न मल्हाइन, ईदूं मल्हाइन, आमद रसूल जो महफिलूं मल्हाइन, व खैरुम मिम्मा यजमऊन, मुझा महबूब इन्हीं महफिल मिलाद मल्हाइण ते खर्च थींदो आ, पर इहो पीसन जी गॾु करण खां, माल मिल्कत खे इकट्ठी करण खां भलो आ त मुंहिंजी महबूब जे आमद ते ख़ुशियूं मल्हायूं। तवजो ॾिजो, असां वटि हिकिड़ी अहिड़ी बि जमात आहे जेके चवनि था त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी ख़ुशी मीलाद शरीफ़ उनखे ईद न चओ, ईदूं सिर्फ़ ॿ, पर जेकॾहिं माण्हू क़ुरान करीम खे ॼाणे, अल्लाह जे कलाम करीम खे पढ़े, तव्हांखे क़ुरान करीम मां बि दलील मिले थो त अल्लाह साईं जी ज़ात इन ॿिनि ईदुनि रमज़ान ऐं उज़हा वारी ईद खां सवाइ ॿी कंहिं शइ खे बि क़ुरान पाक में ईद सॼो आहे। तवज्जो फरमायो, सूरत माइदा जे पोएं हिसे ॾे हलो, अल्लाह ताला जे प्यारे नबी हज़रत ईसा सोहणे वटि उन जा उम्मती हली आया कि भला तुंहिंजे रब में ताक़त आहे जो असांजे मथां ठहियल ठुकियल तयार थियल खाधो दस्तरखान जे सूरत में लाहे। कुरान करीम जा अल्फाज, हल यस्ततीउ रब्बुक अन युनज़्ज़िल अलैना माइदतम मिनस समाए, छा तुंहिंजो रब असांजे मथां आसमान खां दस्तरखान लाहे सघे थो? नबी फरमायो, हाओ इहो एतराज़ या शक न कयो, मुंहिंजो अल्लाह ताला क़ादिर आहे जेकी वणेस करे सघे थो। हाणे वरी हुन इसरार कयो त असांखे खाधो लहल तयार थियल ठहियल ठुकियल मिले। अल्लाह जी नबीअ जी दुआ जा अल्फाज जेके क़ुरान करीम बयान फरमाया उन्हनि खे ज़रा गौर सां ॿुधो। छा थो चए हज़रत ईसा? रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकून लना ईदल लिअव्वलिना व आखिरना व आयतम मिनक वरज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन। ऐ असांजा रब, ऐ असांजा रब, असांजे मथां आसमान खां मथां दस्तरखान लाहे ठहियल ठुकियल ताम असां ॾे मोकिले ॾे, जेको असांजे लाइ ईद हूंदो, रुॻी असांजे लाइ न, असांजे पहिरियनि लाइ बि ईद हूंदो, पोयनि जे लाइ बि ईद हूंदो। अदाने खाधे में जो कुझु बि हो, पर खाइण खां पोइ ओ पेट में पहुची ॿाहिरि निकिरंदो आहे त कहिड़ी कंडीशन में हूंदो आहे। मां अर्ज़ कयां मुंहिंजा सुहिणे हबीब जा आशिक, जेकॾहिं खाधे जो मिलणु क़ुरान करीम जे लफ़्ज़नि में, मालिक मिठे जे इरशाद में, अल्लाह ताला जे फरमान में खाधे जो मिलणु ईद आहे त मदीने वारे जो मिलणु ईद आहे या न? ॾाढा ॻाल्हाए न, आवाज़ वॾो खणो, खुली चयो। तॾहिं मूं पंहिंजे हिकिड़े शेर में चयो आहे, ईदूं त भलारियूं सभियनि पर मीलाद जी ईद अजीब आहे। अदरा ईद उल अज़हा बि ईद आहे, ईद उल फितर बि ईद आहे, पर मिली कंहिंजे सदके आहे।
ईदूं त भलारियूं सभेन पर मीलाद ईद अजीब है। एहसान करे जहे रात दिनो रब पहे जो प्यारो हबीब है। उठो नहीं जा। एहसान करे जय रात दिनो रब पहे जो प्यारो हबीबा है। आशरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले। तवज्जो फरमायो, ॾाढा सिंध में फितना साहन है। केड़ा बदबख्त चवन था अल्लाह किथे असां ॾिठो ई नाहे। ॿिया वरी चवन था त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे ई कोन। ये जेके भी किताबनि मां अल्लाह सब कूड़ हल, पर जेके मञीन था त हदीस बि आहे, कुरान बि आहे, सुने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान बि आहिनि। उन्हनि किताबनि हदीस वारनि में जेका उलमा तहकीक करे ऐं पंहिंजी तहकीक ॿुधाई आहे, उन मुताबिक़ हदीस जे किताबनि में असहुल कुतुब बाद किताबिल्लाह, क़ुरान करीम खां पोइ वधीक सही किताब सही बुखारी आहे। उन बुखारी में रिवायत ऐं रिवायत केर थो करे? सोने नबी पाक जो चाचो हजरत अब्बास। मां हिक तफ़सीर में ॾिठो, ग़ालिबन तफ़सीर महासिन सावी, उन में ॾिठो त हजरत अब्बास एॾो बुलंद आवाज़ हूंदो हो जो सॾु कंदो हो त अरड़हनि मेलनि ते उन जो आवाज़ ईंदो हो। ओ हजरत अब्बास फरमाए थो, मूं ख्वाब में पंहिंजे भाउ अबू लहब खे ॾिठो, जंहिंजे मज़िमत में क़ुरान पाक जी निजी सूरत आहे, तब्बत यदा अबी लहब मौजूद आहे। उनखे मूं ख्वाब में ॾिठो त जहन्नम जे बाहि में सड़े पियो। पुछो मां छा हाल आहे? चई सड़ी वियो हा। भला का भलाई थींदी बि आहे या न? चई हाओ, सूमर सूमर ते मुंहिंजे हिन आंगुर मां का मिठी शइ निकिरंदी आहे, चूसींदो हा अज़ाब हल्को थी वेंदो आहे। पुछो मां छाजे करे? चई न जॾहिं मुंहिंजो दिलबर नबी ॼाओ हो, सुहिणो नबी ॼाओ हो। मां थो चवां, हू त कोन चवंदो हो। जॾहिं सुहिणो नबी ॼाओ हो, बाबा खे अल्लाह ताला अॻ में घुरायो हो, हज़रत अब्दुल्ला खे रब्बुल आलमीन अॻे ई पाण ॾे घुराए छॾियो हो। पीउ दुनिया ते न हो, चाचा हुआसीं। मूं वटि मुंहिंजी बानी आई अबू लहब मुबारक थी, भाइटो ॼाओ अथई, नबी समझी न, रसूल समझी न, पैगंबर समझी न, अल्लाह जो हबीब समझी न, मूं भाइटो समझी आंगुर जे इशारे सां ख़ुशी करे हुनखे आज़ाद कयो हो। अल्लाह फरमाए ताहीं त दुश्मन, पर पोइ बि तो ते अज़ाब मुस्तफ़ा जे ख़ुशीअ जे सदके हल्को थो कयां। सुभान अल्लाह जो आवाज़ थोरो आहे। जमात माशा अल्लाह, मां रोड खां लथो आहे वॾे खां, या ख़ल्क़ ई ख़ल्क़ आहे, पर थोरो खुलण जी महिरबानी कयो, खुलण जी महिरबानी कयो। ॿई हथ मथे खणी भला चओ सुभान अल्लाह। हा ईअं त कयो न, हितां ई त चओ न। वरी छा था चवनि त मीलाद अबू लहब जी सुन्नत आहे, उन्हें कयो हो। मां चवां थो अबू लहब जी कुफरिया हालत, उन जे जहन्नमी हुजण खे जंहिं अल्लाह बयान कयो आहे, उनखे ख़बर हुई त अबू लहब काफ़िर आहे, पर अल्लाह अज़्ज़ व जल्ल उन जे कुफ्र ॾे न, उन जे मुस्तफ़ा करीम खे ॼमण खां पोइ मुबारक मिलण ते ख़ुशी मल्हाए इशारो कई। अल्लाह फरमायो इन दुश्मन ते बि दिलबर जे सदके कुझु न कुझु करब नवाज़ी कया। ऐं
इन रिवायत जी तशरीह कंदे अल्लामा इब्न हजर अस्कलानी जे 25 साल फतहुल बारी बुखारी जे शरह लिखण में लगाया वो लिखे तो छा थो लिखे मूं पंहिंजे शेर में अर्ज़ कयो शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले छा लिखो थई मीलाद कंदड़ खुश रहंदो सदा थियो उन जो निरालो नसीब है मीलाद कंदड़ खुश रहंदो सदा थियो उन जो निरालो नसीब है ई तूं त भलारियों सभन पर मीलाद अजीद अजीब है बी मिसरा ॿुधायां हिकरा था चो महिरबानी जा माफ़ करदा बिहो अॼु सॼी रात अवाजी ड्यूटी आ दरगाह उलमा सुणे आका जा नात खान सुबह जो दुआ थींदी खत्मुल कुरान थींदो अवां पंहिंजी टाइम खे वक़्फ करे आया आहियो जरा ॿुधो ऐं पंहिंजे दिलि खे ठाहियो नबीयो औला इरशाद है अल्लाह ताला पाण कयो महबूब खुदा हर मोमिन खे जिंद जान खां वधीक करीब है असांजो दिलबर नबी असांजो आका असांजो महबूब एडी प्यारी हस्ती आ जो मौलवी कासिम नानोतवी साहब खुद लिखे थो त औलादी माना अकरबा माना मदीने वारो दिलबर पंहिंजे उम्मत खे उन जे साह खां बि वधीक वेझो चओ सुभान अल्लाह दिल ठरई त च ॻाल्हि वणई त च मज़ो अचाई त च इदरीस अल्लाह ताला जो जेड़ो बेशुक्र कर घटे आहे उन ईद अता कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे उन ईद अता कयो आसन खे दिल जे दर्दन जो तबीब आहे मुझे हबीब सुने जा आशिको अल्लाह ताला कुरान पाक में उन खाधे मिलन के ईद सॼो आहे उहो जे मिलन ईद आहे त मुंहिंजे दिलबर जो मिलन ईदुनि खां बि वधीक ईद आहे तवजो फरमायो साईं जी हदीसुनि खे पढ़ो ही मो किताब हाणे लिखियो आहे ॿियो एडिशन हले पियो अबाई तो साईं खे ख़िदमत में ॾे क़िबला साईं क़बूल फरमाइन हदीस जो किताब अरबी में शमाइल तिरमिज़ी जैला मुहद्दिस लिखन था त जंहिंजे घर में इहो किताब आहे यानी 24 कलाक मदीने वारो उन जे घर में जलवे अफरोज़ एॾो प्यारो अरबी में हो असांजे सिंध में हिकिड़े मौली साहब उन जो मुख़्तसर शरह लिखियो हो पर उन में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके ॿुधण जहिड़ियूं बि न हुयूं पढ़ण जहिड़ियूं बि न हुयूं इन जे करे करीम रब करम करे मूं मिस्कीन ज़ईफ़ खे तौफ़ीक़ ॾिनी मूं ॿिनि जुल्दनि में शरह लिखियो आहे पढ़ंदो त वार वार ठरी पई दुआ कयो अञा दिल जी उमेद आहे मुझी तबीयत जेतूने के हाणे काफी कमजोर आ बीमारियों आज़ाब आहिनि पर कोशिश कंदो हा तो सुबह जो जलसे ते निकरण खां पहिरियां कुछ न कुछ ॿ अखर लिखां ऐं महबूब आका जे सदके रब करम फरमाए हेॾे वहारियो हाणे मूंखे अल्लाह से उमरो नसीब कयो ताज़ो वियासीं मक्के पाक में जुमे जे निवास मो इरादो कर हिकिड़ो जुमो बैतुल्लाह जे हरम में पढ़ा अल्लाह से नसीब कयो जुमी नमाज ते जो वियासी त पुलिस गेटन ते बीठी ही सख्ती सां
रोकी निता ख़ास करे जेको व्हील चेयर ते आहे मां व्हील चेयर ते होसि रोकी निता मोटाई निता मूं हिकिड़ी ॼाणूअ खे फोन कई वाक़ुफ़ खे त यार नथा छॾीनि अंदरि चई मां अचां थो साईं आयो पुलिस वारे खे सम्झायईं उन असांखे छॾियो अंदरि वञी सफ़ में वेठासीं ओ जेको न मूंखे वठी वियो ओहो काबे करीम जे पेश इमाम सां गॾु उथंदो विहंदो उन काबे करीम जे पेश मां पुछुसि केॾे चइसि असांजे सिंध जो हिकिड़ो आलिम आयो आहे उन क़ुरान करीम जो 9 जुल्दनि में तफ़सील लिखियो आहे हदीस जे किताब जो शरह लिखियो अथई ॾाढो ख़ुदा जे दीन जी ख़िदमत पियो करे उनखे न पिया छॾीनि मां गेट खां अंदरि वठी आयोमांसि त उन चयो उते छो मूं ॾे वठी थी थोरो गौर कयो हुन चयोसीं हुनखे तकलीफ़ आहे मथे ॾाकण ते चढ़ी न सघंदो चई हू नथो चढ़ी सघे त चओ त पाण था हलूं पंहिंजे कमरे मां लही मूंखे प्यार मुहबत सां मिलियो ऐं ॾाढी मुहबत जो इज़हार कंदे चई त तो क़ुरान करीम जी ख़िदमत कई आहे सोने नबी जे हदीस जो ग़ुलामी ॾिनी आहे दिलि चवे थी त मां बि तोखे पंहिंजा की अहम किताब ॾियां मूं चयोसीं इंशाअल्लाह जॾहिं तव्हां तयारु कया ॾिजो अव्हांखे ॿुधां छा पिया तयारु कनि नबी साईं जी ज़ात बाबरकात जे ज़िंदगीअ ते किताब पिया लिखनि 500 जुल्दनि घणनि में ए 2 जुल्दनि जेके छोकिरा खणी आया तव्हांजे 500 जुल्दनि में ऐं नालो रखियो अथनि अस्सलाम अलैक अय्युहन नबी साईं जन खे अल्लाह नसीब कंदो आहे जिद्दे खां मके वेंदे ॾिसंदा त वॾा मथे बोर्ड लॻा पिया आहिनि किताब जी तस्वीर ठही पई आहे लिखियो त अस्सलाम अलैक अय्युहन नबी मां ॾिसी हैरान थियुसि पोइ मूंखे ॿुधायो त साईं नबी पाक जी सीरत ते किताब पियो हले 400 जुल्द तयारु थी वियो आहे 5 ते कमु हले पियो नालो किताब जो आहे अस्सलाम अलैक अय्युहन नबी जेके झलींदा हा त इहो सलाम न पढ़ो ख़ुदा उन्हनि खां नालो ई पियो रखाए अस्सलाम अलैक अय्युहन नबी चओ सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां चओ अल्लाह मदीने पारूं पटे ज़ोर सां चओ या राज़ी न आहियो मां ईअं चवंदो आहियां अल्लाह वरी वरी नसीब करे रब वरी वरी आने दिलदार तुझे दर ते रब वरी वरी आने दिलदार तुझे दर ते मिस्कीन मज़ा माणे दिलदार तुझे दर ते रब वरी वरी आने दिलदार तुझे दर ते अल्लाह करे तचन नढड़ा वढड़ा बचड़ा आमीन चओ हेॾी वॾी जमात कामिल वलीअ जे दरबार ते आमीन चओ इंशाअल्लाह खाली न मोटंदो अल्लाह करे त अचन नढड़ा वढड़ा बचड़ा हिते अजिया सुभाणे दिलदार तुझे दर ते हिकु दफ़े मदीने पाक मां थी आयासीं जिद्दे पाक में हुआसीं हिकिड़ो अरब साहब बीमार हो उन सां वास्ते वारे दोस्त चयो त हलो असीं पुछी अचूं अबा हलो उन वटि वियासीं त उन मूंखां अरबीअ में पुछो त मदीने तैयबा मां थी आया हो मूं चयो हा चई वरी वञणु चाहियो था मूं चयो सुभाणे फ्लाइट आहे चई फ्लाइट बि थी वेंदी तव्हां वरी वञणु चाहियो था मूं चयो हा ज़रूरु वेंदुसि न वेंदुसि पंहिंजे पुटनि खे सॾु कयईं त बाबा हिन खे राति इशा खां पोइ खणो तहज्जुद मदीने पाक जे हरम में फज्र हरम में सलात सलाम पढ़ी हाज़िरी ॾे वरी खणी अचोसि त वरी पंहिंजे फ्लाइट ते रवानो थी मां वञा त पियो
पर दिल में छा पियो चवां, ये सब तुम्हारा करम है आका। दिल सां चओ सुभान अल्लाह, खोले ज़ुबान चओ ये सब तुम्हारा करम है आका की बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका। मुझे सोने हबीब जा आशिको अल्लाह ताला जा बणो हदीसन में आयो आ, साईं जुम्मे जे दिहाड़े के ईद सजो, छा सजो आ? ईद सजो आ। ये जुम्मे जो दिहाड़ो ईद आ, खाधे जो मिलन ईद आ, तो मदीने वारे दिलबर जो मिलन ईदन में ईद आ। हजरत बादशाह अल्लाह ताला संदन जन्नत में बुलंद मकाम कया होंदा, अञा बुलंद मकाम ता खेन फरमाए। अल्लाह साईं साईं जी शहजादन के, साईं जी फरजंदन जी फरजंदन के भी उन नहज ते तरीके ते इन सिलसिले हयाम जी तौफीक ॾिनी आ। खुदा मज़ीद तौफीक अता फरमाए। मुझे दिलबर जी मोहब्बत जो मौजू इश्क जा आरा हलन पिया, खुदा खेन आबाद शाद फरमाए। मुझा प्यारा भाई रहो, अल्लाह जे कुरान बुधायो त मुस्तफा जो मिलन फजल बाहे, रहमत बाहे, ऐं उन महबूब जे मिलन ते खुशूं कयो, जश्न मल्हायो, ईदूं कयो। ही अल्लाह जे कुरान मां साबित। हदीस जो हवालो ॾिनो, पर हदीस जे पढ़ण वारा उलमा, सीरत नबवी ते कलम खण वारा उलमा, जरा उन ॾे निहारियो। ब लफ़्ज़ हींअर आम था हलनि, हिकिड़ो देवबंदी, ॿियो बरेलवी। बरेलवी देवबंदी लफ़्ज़, पोइ हू बुज़ुर्ग अञा अॻु जा आहिनि, उन्हनि खां पुछो तो छा था कनि मीलाद। हाणे असांखे चवंदा बरेलवी, अबा तव्हां हीअं आहियो, अबा हीअं आहियो। मां चवां थो अदरा बरेलवी लफ़्ज़ आला हज़रत सुणे खां पोइ हलियो आहे, देवबंदी तव्हांजे मदरसे खां पोइ हलियो आहे। पर जॾहिं तव्हांजा मदरसा न हुआ, ए ॿई लफ़्ज़ दुनिया ते न हुआ, हज़ारे साल अॻु में जेके बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, 100 साल जेके अॻु में गुज़रिया आहिनि, उन्हनि जी लिखत ॾिसो, उन्हनि खे पढ़ो त उहे मुंहिंजे दिलबर जे मीलाद ला छा था चवनि। हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी, वॾो आलिम, वॾो फलासफर, तमाम ऊन्हूं वियो आहे। उन जो नंढो किताब फ्यूज़ुल हरमैन, ॿिन्ही हरमैन जो फैज़। उन जॾहिं मदीने मके पाक जी हाज़िरी ॾिनी, उन ते जेके महिरबानियूं थियूं हुयूं उहे उन किताब में लिखियूं अथसि। ॿ ॻाल्हियूं तव्हांखे मां अर्ज़ु कयां, ॿुधो। हिकिड़ो साईं लिखे थो, मां मदीने वियो आहियां। किथे? ज़ोर सां चओ, ॾाढियां चओ। मदीने पाक में घड़ियूं गुज़ारण ख़ुश नसीबिया। अदब जो मक़ाम। क़िबला साईं बादशाह जॾहिं मदीने शरीफ़ में हुआ, मुजीब उते हाज़िरी हुई, मुजीब उते हाज़िरी हुई। ॿुधो ॿुधो होर सां ॿुधो, उथण जी आदत मटायो वियो, मुजीब उते हाज़िरी हुई। मां साईं जन जे पुठियां पुठियां तो हलंदो, माजी ख़ल्क़ जो वरदी हुई, मां अदब जी तक़ाज़ा खे ज़हन में रखे पोयां हलंदो। जन्नत बाण खे मौक़ो मिले भली हाज़िरी ॾियनि, मां वरी साईं जन सां संदन रहासगाह ते वञी मिलंदो। पाण पंहिंजे हिकिड़े ख़ादिम खे फरमायूं त अतुर वठी आ, अतुर
वठी आयो जॾहिं सलाम वारी जाइ ते आया हेॾे निहारियो अल्लाह जे प्यारे जो अदब निहारियो जॾहिं सलाम वारी जाइ ते आया फरमायो तई मुझे आका जी पाक ॾियारीअ ते वञी हार ॾियारी मुबारक थी हुन चयो क़िबला पाण कमाल अदब जो फरमायो मां मुंहिंजा हथ इन जे लाइक़ किथे हली जो मां वेठो वञा ऐं वञी अतु लॻायां पाण खे कुझु न समझण वारा इहे थी अल्लाह जा कामिल बनी साईं लामा साईं खे मर के बरा दुआ फरमायो साईं नाले मिठा मरहूम गॾु हन जॻह ते जो सान त रोई फरमायो अब्बा सभु हिते पिणीअ खां पिनण आया जागो फैलाइनि सुजाॻा फैलाइनि अॼुकल्ह त अहिड़ो जहान आहे कंहिंखे दुआ ला चयो न त खंघी खुड़की चए थो ॾिसी तो मौलवी बि दुआ पियो घुराए हाफ़िज़ अली अकबर बि दुआ ला ईंदो आहे अदा दुआ त भली घुर पर जन खे ख़ुदा नवाज़ियो हो उन्हनि जी तज़ीम आका जे दिल में केतिरी हुई उहा क़िबला दुआ घुरो पाण फरमाइनि था सी सभई हिन दरवाज़े ते गदा गरायूं हिन दरवाज़े ते पिनण आया आहियूं मुंहिंजो सोना सभु ॻाल्हि भली आहे पर पोइ बि मुंहिंजे लाइ हथ खणो पाण दुआ फरमायूं ऐं उहे दुआ जा मज़ा अञा ताईं मुंहिंजे ज़हन मां निकिरनि कोन हिकु दफ़े मूंखे घुरायूं आयसि ते तकरीर थी तकरीर खां पोइ मां हलियो असां मोलविन खे हूंदी आहे आदत त जलसे वारे खां मोकिलायूं त 5 रुपया ॾे कुझु खीसे खे गरम करे पर मां साईं जन खां मोकिलायो न हलियो सुबुह जो वरी माण्हू आयो गाॾी आई मूं चयो मां सुभाणे हलंदुसि आयसि रश बश कान रही पाण महिरबानी करे वेठा निमाज़ ज़हर जो टाइम हो पाण मूंखे पंहिंजे पाक हथ मां वठी ऐं मस्जिद ॾे हलनि पिया मौली साहब अॻियां हलो मुंहिंजो साईं मां कहिड़े बाग़ जी मूरी आहियां जो अव्हां जे अॻियां हला हथ में हथ ॾेई वठी आया निमाज़ पढ़ीसीं वरी वेठा सुभान अल्लाह मौली साहब पुट मोकिलाए कोन में मुंहिंजो साईं मां हिन दरवाज़े ते लालच रखे न आयो होसि मां आयो होसि तव्हांजे दरवाज़े जूं दुआऊं वठां सुभान अल्लाह दुआऊं बि कयूं छाऊं बि कयूं हिकु अहिड़ी शइ ॿुधायूं जो फरमायूं त इहा पढ़बी न गुलाब जो गुल रखो पोइ वेही पढ़ो त मदीने वारो ईंदो ऐं जड़ पासे नबी विहंदो गुल पाहे फिरी ओॾे थी ईंदो चओ सुभान अल्लाह महबूब शख्सियतुनि खां प्यारनि हस्तनि खां पिराइण जो मौक़ो आहे ऐं मुंहिंजो ईमान आहे यकीनन तुंहिंजो बि हूंदो त अल्लाह जा वली मज़ारनि में बि ज़िंदा आहिनि ॾिसंदा बि आहिनि ॿुधंदा बि आहिनि महिरबानी कंदा बि आहिनि निगाहनि सां नवाज़ींदा बि आहिनि शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी ये ॻाल्हि पियो कयां फरमाया मां हज ते वियो आहियां मदीने पाक में जॾहिं पंहिंजे आका जे साम्हूं सलातो सलाम लाइ ॾिठुमि त महबूब मुड़कंदे पंहिंजे उम्मत जे मदद लाइ तयार बीठा ओ मौलवीओ हदीस जे फन जा माहिर सॾाइण वारो तफ़सीर में काबिलियत जी दावा करण वारो अवां पंहिंजे सिलसिले खे खणो पंहिंजे सनदुनि खे ॾिसो त शाह वलीउल्लाह सां मिलंदियूं वञी हज़रत शेख अब्दुल हक दहलवी सां मिलंदियूं वञी उन्हनि जो अक़ीदो निहारियो उहो चए थो जॾहिं बि मां साईं जे पाक ॾियारी जे साम्हूं आयुसि
अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू पढ़ा त दिल भर के मुर्गंदे सोहनी सूरत के सामू ॾिसां पियो मुंहिंजा का त्यार हन पंहिंजे उम्मत जे मदद जे लाइ तयार बीठा अख बि हुजे न साईं अख बि हुजे न बेटा ऐसा मैं तो अखों ओहे धार जैसा पसी पिरिया अल्लाह असांजे अखियुनि में हया पैदा कर फरमाया तो अखों है धार जैसा पसी पिरिया के देवे की ननिहार सजनरी सारा घणो मुझे हबीब जा आशिको शाह वली लायादार भी थी वरी फरमाया तो मक्का मुकर्रमा में आस अल्लाह जी पाक बेत जो तवाफ कयम उमरा कयम मिन्ना मुज़दलिफ़े जा भी दीदार कयम अरफात जी भी हाज़री रिंगम हाने वादो थी करे दिल चयो उन घर जो दीदार कया जै घर में मुझो सोहणो नबी जाओ अब्बा तू सुन्नी आहे रब तोखे भलो बनायो आहे असांजो अक़ीदो आहे त जंहिं शइ ते जंहिं जाइ में अल्लाह जे प्यारनि जा कदम लॻंदा आहिनि उहा जाइ शान वारी हूंदी आहे भला क़ुरान करीम का पुछूं पोइ वरी ॿियूं ॻाल्हियूं अल्लाह से क़ुरान करीम में फरमायो वल आदियात दबहा फल मूरियात कदहा फल मुगीरात सुबहा फसर नबी नका फवसत नबी जमा कसम आहे घोड़न जो डोड़ंदा आहिनि वात पटे हां भारो हणंदा आहिनि ऐं डोड़ंदे जॾहिं हलंदा आहिनि जंग जे मैदान में उन जे पेरनि में लोही नाल लॻल हूंदा आहिनि पत्थर ते ना लॻंदो आहे त चिणकूं चिणगूं निकिरंदियूं आहिनि फल मूरियात कदहा वो चिणगूं कढंदड़नि जो कसम आहे फल मुगीरात सुबहा वो सुबह जो दुश्मन ते काह करे हमले कंदड़नि जो कसम आहे फसर नबी नका वो जॾहिं हलंदा आहिनि त उन्हनि जे पेरनि मां ग़ुबार उॾामंदो आहे फवसत नबी जमा वो दुश्मन जे लश्कर जे विच में घिरी पवंदा आहिनि अल्लाह ताला ने घोड़नि जो कसम थो खणे छो थो खणे जो ने घोड़नि ते मुस्तफा जे सहाबनि जा कदम लॻा तवज्जो कजां मुंहिंजा जानी जंहिं घोड़े ते मुस्तफा जो सहाबी सवार थे उन घोड़े जे मिट्टीअ खे अल्लाह ताला शान वारो बयान कयो आहे क़ुरान पाक में उन जो ज़िक्र आहे हज़रत ज़ुन्नून मिस्री चोटी जो वली कुस्तंतीनिया शहर खां लंघे पियो घोड़े ते सवार आहे ओचितो लही ऐं पट ते ही कह जो से मिट्टी आ घोड़ा असा के ता बुधायो हा अवा जे ला को हंध लगायो हा का चादर बिछायो हा अवा जी खिदमत कयो हा साईं फरमाए थो न वो मिठा ने मिट्टी ते छो रही रहा हो पर फरमाई था इहा मिट्टी रवा जी मिट्टी ना है जदे मां हिता लंघा पियो मु डिठो इते मुस्तफा करीम जे सहाबन जा घोड़ा डोड़िया हा जह जह जाए ते घोड़न जा सुंब लगा हन उता ही नूर जो लाटो पई जो निकरन तवज्जो फरमायो जै जाए ते घोड़ा हलिया घोड़न ते सहाबी सवार हा उहे जायूं शान वारियूं अल्लाह जे कुरान जी बि आयत ॿुधो इन वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला रते थो नफल पढ़ो काबे करीम जो तवाफ करे वंदा छो मकाम इब्राहीम ते नफल पढ़ो छो जो मकाम इब्राहीम ते हज़रत इब्राहीम सोहणे जा कदम लॻाल जंहिं जाते इब्राहीम साईं जा कदम
लगा पत्थर शान वारो अञा भिकरी आयत इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह फमन हज्जल बैत अवे तमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा व मन ततव्वा खैरन व इन्नल्लाह शाकिरुन अलीम। सफाई मरवा शान वारियूं जायूं छो उनते अम्मा हाजरा जा कदम लगा मां चा तो जंहिं जाते हजरत हाजरा जा कदम लगा ओहा शान वारी इब्राहिम पाक नबी जो कदम लगो पत्थर शान वारो हजरत हबीब जे सहाबन जा घोड़ा कदम जे करे शान वारा त जंहिं घर में दीदर नबी जा हुआ ॿुधा